मुहम्मद जे गुलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मुहम्मद जे गुलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मुहम्मद जे गुलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मुहम्मद जे गुलामीअ में पढ़ण सलवात साईं ते इबादत आ वॾी बेशके पढ़ण सलवात साईं ते इबादत आ वॾी बेशके मद सुहिणी मुदामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मद मुरसल मुदामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मुहम्मद जे गुलामीअ में जन्नत जे बाग मां हिकु बाग आ रोज़ो मुहम्मद जो बेहिश्ती बाग मां हिकु बाग आ रोज़ो मुहम्मद जो सजण जी नेक नामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मुहम्मद जे गुलामीअ में कंदे तकरार काद्यानी किने साथे अगर झेड़ो कंदे तकरार काद्यानी किने साथे अगर झेड़ो उन्हीअ सां बद कलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ उन्हीअ सां बद कलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ मुहम्मद जे गुलामीअ में हजरत मौलाना अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उन जे कब्र जे मथां करोड़ा रहम जामिया नाज़िल फरमाए हिकिड़े दफ़े फरमायूं त काद्यानी जेके सादा असांजा मुसलमान आहिनि उन्हनि खे थोरियूं टीकरूं ॾेई करे उन्हनि खे थोरियूं लालचूं ॾेई करे उन्हनि खे पंहिंजे मसलक ॾे वठी था वञनि पोइ साईं मौलाना चांडे साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेकॾहिं तव्हां सां को काद्यानी अचे टकर करे त उन सां मुनाज़रो न कयो उन सां दलील बाज़ी न कयो छो त रसूलुल्लाह खां बाद में को नुबुवत जी दावा करे उन खां दलील पुछण जी ज़रूरत न आहे दलील पुछबो त पंहिंजे ईमान जी कमज़ोरी थींदी छो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तो मुखां बाद नुबुवत ही ना है जै रसूल ते कलमो पढ़ियो से उन्हें चो नुबुवत क़यामत ते ना है पाण ही बांगुरियो रखिया रहूं त जे हिन बिन आंगुरन जे विच ते टी आंगुर कोने इमाम लंबिया फरमाया तो मुखों ही क़यामत जे विच में को बियो नबी ना है बस तै जे करे चांडे साहब फरमायो त जे करे को एड़ो मानू के सादे मुसलमान सा लगे ए मुसलमान के खबर पे त इयो कादियानी आ त हुन सा बहस न करे हुन जी गाल न बुधे फौरन गुलाम मोहम्मद कादियानी जे नुबुवत जी दावा क्यों उन के जाल भेण धी मां जो गारियों शुरू करे दी उन जे हिन के उन जे मां उन जी भेण ये गारियों दे जेकर सच्चो कादियानी हुंदो भजी वेंदो त भज परे मुसलमान पांजी मुसलमानी बचाए उन के गारियों दई करे पांजो ईमान बचाए माके ॾाढी खुशी थी जो भाऊ अब लफ़्ज़ उहे आंदा आहिनि त जेकॾहिं उन सां तकरार थी पए त पोइ बदकलामी जेकी थिए इहा बि नेकीअ में शामिल थींदी चई कंदे तकरार कादियानी कंदे तकरार कादियानी किने सां थे अगर झेड़ो उन सां बद कलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ उन सां बद कलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आ सजण जे दर सलामीअ
में खुदा जाने मज़ो ॿियो आहे मुहम्मद जे ग़ुलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे मुहम्मद जे ग़ुलामीअ में नबीअ जे सुन्नतुनि मूजिब हयाती जो कटींदो हिते नबीअ जे सुन्नतुनि मूजिब हयाती जो कटींदो हिते मरण खां पोइ इस्लामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे मरण खां पोइ इस्लामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे मुहम्मद जे ग़ुलामीअ में प्यासी थी रहियो जेको मुहम्मद मीर जो पीरल प्यासी थी रहियो जेको मुहम्मद मीर जो पीरल सजे हथ जे इनामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे सजे हथ जे इनामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे सजण जे दर सलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे मुहम्मद जे ग़ुलामीअ में खुदा जाने मज़ो ॿियो आहे मुहम्मद जे ग़ुलामीअ में